ज़िले इंतज़ामिया मटियारी पारां रमज़ान के भरारे महीने में मुक़रर सरकारी क़ीमतुनि खां वधीक अघु वठंदड़ मुनाफ़िक़ोरनि ते 2 लख रुपया ॾंढ लॻायो वियो। तफ़सीलनि मूजिबि डिप्टी कमिश्नर सेक्रेटरीट पारां रमज़ान शरीफ़ जे 2 ॾहाकनि दौरान क़ीमतुनि ते कंट्रोल करण लाइ इंतज़ामिया पारां खयल उपान जे जारी तफ़सीली रिपोर्ट मुताबिक़ मड़नी ऑफिसरनि किरियाना जनरल स्टोर्स फ्लोर मिल्स भाॼियुनि सब्ज़ियुनि मेवनि गोश्त तोड़े पेट्रोलियम शयुनि जे अघनि जो जाइज़ो वठण लाइ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते दौरा करे मार्केट कमेटी जे मुक़रर सरकारी अघनि खां वधीक क़ीमतुनि ते शयूं विकिरो करण माप ऐं तौर में खोट करण ज़ख़ीरा अंदोज़ी ऐं शयुनि जी अथरादू खोट पैदा कंदड़ माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई कंदे 2 लखनि खां वधीक ॾंढ मढ़िया विया। डिप्टी कमिश्नर मटियारी सैयद जवाद मुज़फ़र, असिस्टेंट कमिश्नर मटियारी अदील अहमद सोहो, असिस्टेंट कमिश्नर हाला डॉक्टर मुज़ाहिर अली बुरड़ो ऐं असिस्टेंट कमिश्नर न्यू सैदाबाद अली शान मलिक के रमज़ान जे आख़िरी हफ़्ते में अवाम खे महांगाई खां रिलीफ ॾियारण लाइ बाज़ारुनि जा दौरा जारी रखी मुनाफ़िक़ोरनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं वधीक तेज़ करण जी हिदायत ॾिनी आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।